उस्ताद दोस्तू जी तो खबर है शहर में नालो ही काफ़ी है। अरे मेरान चौक ते 50 ॼणा आया उस्ताद दोस्तू सां विढ़ण। उस्ताद दोस्तू रुगो बस मूंखे जी तूं 500 कर। उस्ताद दोस्तू मोकर को हीअं ई हिकिड़े खे उॾी वञी पोस्टर में लॻो, बाक़ी सभु भॼी हलिया घरनि में कसम सां। अरे उस्ताद दोस्तू नालो ही काफ़ी है। उस्ताद वाक़ई उस्ताद सिलू शैतान शाह कादरी मुकाम में जके पिया थे न अधो अध उस्ताद जा मोकिलियल आहिनि। इंडस अस्पताल वञी ॾिस, अध खां मथे ज़ख़्मी रुगो उस्ताद कया आहिनि हुते, मरण में पिया थी सफ़ा। सिलू तोखे ख़बर आहे न उस्ताद जॾहिं लहंदो आहे न गजगोर थी लहंदो आहे, गजगोर थी। अरे खमू नादा न तोखे ख़बर ही कोन्हे हिकिड़ी शइ जी। हमरा तक़रीबन 11 खान हुआ, हथियारनि साण हुआ, उस्ताद हथनि खाली। तो ख़बर है उस्ताद जी ॾिए कोन कंहिंखां बि। हमरा रुगो माना डज़ो डज़ करे ॾिनी गोलियुनि जी। उस्ताद गोलियूं घुसायूं ऐं हैरान परेशान। उस्ताद तॾहिं आउं उस्ताद जी माना हीअं मञा त उस्ताद जा मुरीद थी वियो आहियां। उस्ताद ॿी शइ ते आओ मूंखे सॼी ख़बर आहे। वाह वाह। उस्ताद माई पी वञे उस्ताद ॾिस ॾिस माई पी वञे। हाँ माई। हाँ ॾिस ॾिस सुरीली है। ॾिस त सही। ओ बाजी थी है। प्यार करूं प्यार आ पहले मुर्स साई कोन करा तो और केर त नहीं गंजा। चरी मुंह जड़ो मलूक सजी सिंध में कोने ऐं तू वरी मूंखे पई ठुकराई। दोसू है मुंहिंजो नालो, दोसू दादा। हाँ वनी वठी त चमो जे माइटन के। हाँ पहले माइटन के वठी दी से एड़ो गड भाई। तोखे तुंहिंजा माइट प्यारा कोने छा, मारायणा अथई। पोइ वञ वठी अच। ठीकु आहे वञी वठी थी अचां मुंहिंजे माइटनि खे। तूं हिते बि दोसू है मुंहिंजो नालो, दोसू। उस्ताद माई हाणे गंद कराईंदी, माण्हू माण्हू वठी वई आहे। अरे तू फिकर छो तो करी, दोसू तोसां गॾु आहे न। माई आई तॾहिं बि घणा माण्हू वठी ईंदी, वधि में वधि 40 या 50। आऊं आहियां, तूं फिकर ई न कर। उस्ताद हिन भेरे आउं चवां थो हिनखे रिआयत करे छॾे ॾियूं वीचारनि खे। हर बार तुंहिंजे हथां मरंदा, अॻे वारा ॾिसंदासीं। उस्ताद भाई सिलू शैतान सही थो चए। ये भाड़ियुनि वारियूं गाॾियूं मुंहिंजे साम्हूं न करियो। उस्ताद ही भॼी वियो ख़ैर आहे। आउं तोसां गॾु आहियां, दलेर आहियां, माउ पीउ जो दलेर। ओ डाबर मोंडा तुंहिंजी हिते दादागरी कोन हलंदी। हितां मायूं मचनि थियूं, तूं उन्हनि खे लाइनूं थो हणी। तूं सुञाणी कोन थो असां केरु आहियूं। सुञाणा तो अवांखे डिघी टंगनि वारा मच्छर मूंखे कोन थो सुञाणे। अड़े राति जो असांजी मारी में मच्छर घिड़ी ईंदो आहे न, उनखे बि बंदूक सां मारींदा आहियूं, बंदूक सां। अड़े लुंडड़ी भला जहिड़ा मोह, तो अगरि मच्छर मारिया आहिनि त मूं माण्हू मारिया आहिनि, माण्हू। अड़े तूं मूंसां विढ़ण आयो आहीं कटाई में जहिड़ो वेड़ वारो कुकड़ थी, वरी मूंसां विढ़ण आयो आहीं। माण्हू मारींदा हूंदा गोलियुनि सां, आउं माण्हू कोन, जानवर आहियां, वेशी जानवर।
अड़े पोइ ॾिसोसि छा थियो फिरी अचोसि ईअं हवा हिन मां कढो जीअं टायरनि मां हवा निकिरंदी आहे हिन में अॼु 2 टे पंचर हणणा आहिनि अड़े तूं मूंखे सुञाणी कोन थो छा ख़बर ई कोन पवंदी त धक सां तुंहिंजो फिफड़ बीणू अड़े जॾहिं आउं हुन सां ॻाल्हायां पियो त पोइ तुंहिंजो वरी धक हणण जो कमु कहिड़ो ॻाल्हि ॿुध तोखे भला हींअर ई मौत खयो आहे छा अड़े आउं ॾाठूं कढी छॾींदो धक सां ॾाठूं अॻे तो घणनि जी ॾाठूं कढियूं आहिनि अड़ी मूंखे चक्कर पिया चढ़नि अदी तूं हितां भेण न बीठल हुजी हा न त हेसी आऊं भॼी वञा तूं अदी थोरो हितां पासे थींदी भेण ओए हे त पंज वठो